केटी जतोई ॿोॾि में ॿुॾण लॻी मालवंद लॾ पलाण करण ते मजबूर। पोखियल फसल पाणी हेठि अची विया। ख़बर मूजिबि हालिया बरसातुनि जे करे दरिया हिन वक़्तु पंहिंजे उरूज ते आहे। कचे में दरिया जी चाड़ खां पोइ कचे में रहंदड़ माण्हुनि पंहिंजा अॾियल अझा छॾे महफ़ूज़ हंध ॾांहुं लॾ पलाण शुरू करे छॾी आहे। केटी जतोई पाणी जे घेरे हेठि अची वई, जिते ग़रीब मिसकीन माण्हू परेशानी सां गॾु लॾ पलाण जे ख़फ़े में लॻी विया आहिनि। ख़ौफ़ वारो माहौल आहे। हिते मौजूदु रहवासियुनि जो चवणु आहे त असां मालवंद माण्हू दरिया जी चाड़ खां पोइ पंहिंजी जाल ऐं माल जी हिफ़ाज़त लाइ महफ़ूज़ जॻह ॾांहुं लॾ पलाण ते मजबूर आहियूं। असांजा पोखियल फसल पाणी हेठि अची विया आहिनि। महांगाई जो जिन बोतल में वापसि नथो वञे। महांगाई जे करे परेशान आहियूं। पंहिंजो लॾो खणी कहिड़े पासे वञिजे। ॿार बचा तोड़े नौजवान ऐं पोढ़ा हिन वक़्तु सख़्ती वारे माहौल में गुज़री रहिया आहिनि। दरिया जी चाड़ खां पोइ घुट जे करे ॿारनि में ऐं वॾनि में गैस्ट्रो जहिड़े मूज़ी मर्ज़ ऐं मलेरिया आम थियण लॻी ऐं हुकूमत पाकिस्तान तोड़े हुकूमत सिंध तरफ़ां उपाउ के बि नज़र नथा अचनि। न को इमरजेंसी सिस्टम परे ताईं नज़र अचे पियो। हुक्मराननि जी पंहिंजी वेड़ ऐं सोच एवा ताईं महदूद लॻी पई आहे। कचे में रहंदड़ रहवासियुनि वज़ीर आज़म पाकिस्तान वज़ीर आला सिंध खां मदद जी अपील कई। रिपोर्टर दीदार अली दस्ती, सी